PS9 जे ज़िमनी इंतखाबात में जमीयत उलमा इस्लाम भरपूर इलेक्शन वेहण जो फ़ैसिलो कयो आहे अॼु जे इजलास में। ऐं इंशाअल्लाह ज़िमनी इंतखाबात में जमीयत उलमा इस्लाम हिस्सो वठंदी। दफ़ो ॿीहर तालिकनि जी जमात ऐं ज़िले जी जमात रिकमेंडेशन करे सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी जो नालो सूबाई जमात खे उमाणियो आहे। नाज़रीन, शिकारपुर खां अव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त जमीयत उलमा इस्लाम पारां ज़िले शिकारपुर समेत तालके गड़ी यासीन, तालके लखी ऐं तालके शिकारपुर जे आमिला जो मुश्तरक इजलास मदरसा जामिया अबू हुरैरा दाऊद जी वांड में मौलाना अब्दुल कादिर केर जी मेज़बानीअ में थी गुज़रियो। हिन अहम ऐं पुरवकार तक़रीब जी सदारत मौलाना अब्दुल्ला महर अमीर JUI ज़िले शिकारपुर जिन कई। मौलाना राशिद महमूद सुमरो जनरल सेक्रेटरी JUI सिंध जन महिमान ख़ासि तौर शिरकत कई। तक़रीब में JUI जे ज़िले शिकारपुर समेत चइनी तालकनि जे उहिदेदारनि बि शिरकत कई। तक़रीब के अल्लामा राशिद महमूद सुमरो, सिराज अहमद शाह अमरोटी, मौलाना अब्दुल्ला महर, मौलाना मोहम्मद तैयब मेको, सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी जिन ख़िताब कयो। मौलाना अब्दुल करीम केर, मौलाना गुलाम अल्लाह महर, मुफ्ती गुलाम कादिर बिरोही, मौलाना अब्दुल बारी शेख जिन पे तक़रीब के ख़िताब कयो। असदुल्ला सेठार, हाफिज़ रफ़ीक अहमद शर, मौलाना अब्दुल वहीद केर, मौलाना निसार अहमद पंवर, मौलाना ज़काउल्लाह पंवर, मौलाना अब्दुल कादिर केर, हाफिज़ मोहम्मद ईदन केर ऐं ॿियनि पिणु तक़रीब के ख़िताब कयो। इजलास में PS9 ते थींदड़ ज़मनी इंतखाबात जे हवाले सां गौर वीचार करण बैदि अक्सरियत राय सां JUI तालके गड़ी यासीन जे अमीर ऐं 2024 में पिणु साॻी सीट ते इलेक्शन विढ़ंदड़ सैयद रुशदुल्ला शाह अमरोटीअ बाबति हतमी उमेदवार तौर फ़ैसिलो कयो वियो ऐं इहो पिणु फ़ैसिलो कयो वियो त ज़मनी इलेक्शन में भरपूर हिसो वठिबो ऐं कंहिंजे बि दबाव ऐं मसलियत ख़ातिर हथु न खणिबो। वधीक इजलास जे आख़िर में JUI अॻुवाण मौलाना राशिद महमूद सुमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे, जमीयत उलमा इस्लाम इन ॻाल्हि ते यकीन रखे थी त 2024 जे इंतखाबात में शिकारपुर जी क़ौमी असम्बली जूं सीटूं हुजनि या शिकारपुर जे सूबाई असम्बली जूं सीटूं हुजनि, जमीयत उलमा इस्लाम ते अवाम एतमाद कयो। इत्तहादिन जे वोटनि जे ज़रिए, अवाम जे वोट जे ज़रिए जमीयत उलमा इस्लाम हितां जूं सभु सीटूं खटियूं, लेकिन धांधलीअ जे बुनियादनि ते जमीयत उलमा इस्लाम जे उम्मीदवारनि खे हारायो वियो। मां सम्झां थो त PS9 ते 2024 जे इंतखाबात में बि जमीयत उलमा इस्लाम सोभारी रही धांधलीअ जे बुनियादनि ते नतीजा तब्दील करे, जाली वोट ॾेई करे नतीजनि खे तब्दील कयो वियो। अॼु बि जमीयत उलमा इस्लाम पंहिंजो मैंडेट छॾण जे लाइ तयारु नाहे, अवाम जी नुमाइंदगी छॾण जे लाइ तयारु नाहे, अवाम जे हक़नि जो केस वेहण जे लाइ जेको आहे उहो पहिरियां खां वधीक मुस्तैद आहे, ॿेटनि वसीलनि जज़ीरनि जी चौकीदारी जे लाइ मुस्तैद आहे। सभा जहिड़ी सिंध खे हिन वक़्तु जेका सूरत हाल दरपेश आहे, जमीयत उलमा इस्लाम इन जो ज़िम्मेदार सिंध जो हुक्मरान जमात खे सम्झे थी, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सम्झे थी। उन पार्टीअ सां हिन PS9 जे ज़िमनी इंतखाबात में जमीयत उलमा इस्लाम भरपूर इलेक्शन वेहण जो फ़ैसिलो कयो आहे अॼु जे इजलास में। ऐं इंशाअल्लाह ज़िमनी इंतखाबात में जमीयत उलमा इस्लाम हिस्सो वठंदी ऐं 2024 में इन सीट ते जमीयत उलमा इस्लाम जो टिकट होल्डर सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी साहब, जेको असांजे तालके गड़ी यासीन जो जमात जो तालकई अमीर बि आहे, उहे हुया। हिकु दफ़ो ॿीहर तालकनि जी जमात ऐं ज़िले जी जमात रिकमेंडेशन करे सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी जो नालो सूबाई जमात खे उमाणियो आहे। सूबाई जमात इन ते पंहिंजी हतमी मुशावरत करे हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि रुशदुल्ला शाह साहब जो नालो मरकज़ी जमात खे उमाणींदी ऐं असां उमेद करियूं था त मरकज़ी जमात तालकनि जे ऐं ज़िले जे ऐं सूबे जे सिफ़ारिश ते सैयद रुशदुल्ला शाह अमरोटी साहब खे टिकट जारी कंदी ऐं टिकट जारी थियण खां पोइ सैयद रुशदुल्ला शाह साहब मैदान ते हूंदो ऐं भरपूर पंहिंजी इलेक्शन कैंपेन हलाईंदो। सूबाई जमात, ज़िले जमात तमामु असांजा इत्तहादी कोशिशि कंदासीं त उहे बि ऑन बोर्ड रहनि ऐं हीअ इलेक्शन जेको आहे उहा खटे सघिजे ऐं अवाम जी नुमाइंदगी गड़ी यासीन मां सिंध असैम्बली में मोकिले सघिजे। इन जे करे इंशाअल्लाह मां उमेद करियां थो त ज़िमनी इंतखाबात में गड़ी यासीन जो अवाम जमीयत उलमा इस्लाम ते किताब जे निशान ते एतमाद कंदो। ऐं ॿियो त
आम इंतखाबात में ज़िमनी में फ़र्क़ु आहे। हर हिकु पंहिंजे पंहिंजे हल्के में उलझियल हूंदो आहे, हर हिकु पंहिंजे पंहिंजे हल्के में मसरूफ़ हूंदो आहे। हिते त सूबे सिंध जी सॼी जमात हूंदी ऐं इंशाअल्लाह असांजा कारकुन, असांजा वर्कर, असांजा उहिदेदार, असांजा वेल विशर्स हिकु हिकु पोलिंग स्टेशन खे संभालींदा ऐं धांधलीअ जे रस्ते खे रोकींदा ऐं धांधलीअ जे इन मनसूबे खे नाकाम बणाइण जी कोशिशि कंदा। अवाम खे कहिड़ो फ़ाइदो थो मिले? अवां केतिरियूं बि तरमीमूं आणियो, जेसीं ताईं उन्हनि तरमीमनि मां अवाम खे फ़ाइदो न थींदो, मुल्क खे फ़ाइदो न थींदो, सूबनि खे फ़ाइदो न थींदो, अवाम तव्हांजे इन्हनि फ़ैसिलनि खे क़बूल करण जे लाइ तयारु न रहंदो। 28वीं तरमीम में जेकॾहिं सूबाई ख़ुदि मुख़्तारी जो को मसइलो अचे थो, जेकॾहिं NFC अवार्ड जो को मसइलो अचे थो, जेकॾहिं सूबनि खे तक़सीम करण जो को मसइलो अचे थो, जेकॾहिं सूबनि खे कमज़ोर करण जो को मसइलो अचे थो, जमीयत उलमा इस्लाम मज़ाहमत कंदी। कंहिं बि क़ीमत ते सूबनि खे कमज़ोर थियण जी साज़िश क़बूल न कई वेंदी। सूबे सिंध जे वहदत ते, सूबे सिंध जे जेको आहे उहो फंडिस ते, सूबे सिंध जे सलामतीअ ते जमीयत उलमा इस्लाम सौदेबाज़ी जी इजाज़त न ॾींदी। जेकॾहिं सूबाई ख़ुदि मुख़्तारी जो को सवाल हूंदो त जमीयत उलमा इस्लाम रोडनि ते बीह करे पंहिंजे सिंध जी हिफ़ाज़त जे लाइ अमली तौर ते